अरे अॼु त नूरीअ वाह जो कमु कयो आहे। मूंखे ॾेखारण लाइ मौजी हीर खे कोटियो पई अचे। सदके वञा नूरीअ जे नाले तां, सदके वञा। ए जितां वञ ही मूं साम्हूं जे साम्हूं अचो बीहो रहे। ए ही सुरई गुजारो सोचींदी है। नूरी नूरी ए मोआ ए जुड़े वेंदा तोखे पैसा ए खाईंदासी की न। ऐं मासी हे दुकान वारो आहे छा? ए हाओ धीअ ए वखर जा कुछ पैसा रहिजी वेस ए इन करे उभो लॻो पियो। नूरी नूरी जहिड़ी ॿुधम अहिड़ी ॾिठम। इन हीर जो त हलण सफ़ा हरणी जहिड़ो आहे। टपका पई नी। ए धीअ ए हाणे विख खण ए अवेर पई थे इन जो त रुगो ॻाल्हियूं आहिनि। अच अच। मुख लगे तो त नूरी हीर खे कोठे मुख ॾेखारण आई हुई। हाओ ईअं जो ईअं हूंदो। हीर मुंहिंजे त हीअं मज़े वेही रही, पर बावला जे हीर खे वणसि कन। ई ॻाल्हि त वरी मुख नूरी सुणाईंदी। हाओ हाणे जे मुंहिंजो कमु थियणो हूंदो त थी वेंदो। इहो भूरो सुरही खे तलाक ज़रूरु ॾींदो, ज़रूरु सुरही खे तलाक ॾींदो। काके पटेल जे कन ते इहा ॻाल्हि हाणे ई हणी थो छॾियां त इन छोरी सुरही वारो संग मूंखे ज़रूरु वठी ॾे। हींअर जे हितां लंघे थो, हींअर ई चवांसि थो काका पटेल इहा सुरही मूंखे ॾाढी वणे थी, इन जो संग मूंखे वठी ॾे। भलाई 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 मिस्री भलाई। बे पटेल बे ए गुजारो सा चुए पटेल। भाई नूर की हूँ फैसले ला आयो हाँ। तिना केड़ी खबर मिना सजी खबर है होए। ए ना ना पटेल ना ए की न तो खपे तुंजो फैसलो अच्छा के। ए रन्ना रन्ना पटेल सा ख्याल सा गलाए। ए पटेल होंदो तो पंहिंजे पिंड ले ए मिके गुजारो कंदो। भाई हूँ अबारे भलेरी बात तो करा। ए पटेल ए की ने तुझे भले जैसा के जरूरत बरूरत ए तू असा के गाल न चो। भाई तू मां जी बात सुनता खरी। ए सुन्याना सुन्याना ए तो के सुन्याना तुझे दिल जी गाल आऊं समझा। ए तू इने भूरे जे फैसले लाए ते आयो वई। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।